अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी चाइनीज़ अकेडमी में तव्हांखे वेलकम। दोस्तों अॼु पाण हिकु नओं लेसन सिखंदासीं। चाइनीज़ ॿोली जो फूड ड्रिंक्स मतिलबु खाधो पीतो ऐं पीअण जी जेकी शयूं आहिनि उन जे बारे में पाण चाइनीज़ ॿोली जो लेसन शुरू कंदासीं। त चाइनीज़ जो जेको पहिरियों वर्ड आहे शी वू। शी वू मतिलबु इंग्लिश में इन जो मतिलबु थींदो फूड ऐं सिंधी में इन जी मीनिंग थींदी खाधो। शी वू फूड, सिंधी मीनिंग थींदी खाधो। उन खां पोइ आहे चाइनीज़ जो वर्ड यन लाओ। यन लियाओ यन लियाओ मतिलबु ड्रिंक्स बेवरेज मतिलबु पीअण जूं शयूं। उन खां पोइ आहे चाइनीज़ में जेको पाणी खे चवंदा आहिनि शोए, जंहिंजो इंग्लिश में मतिलबु थींदो वाटर, ऐं चाइनीज़ जो वर्ड थींदो शोए। शोए मतिलबु वाटर ऐं इन जो सिंधी मीनिंग थींदी पाणी। उन खां पोइ आहे चाइनीज़ जो वर्ड छा। छा मतिलबु टी। टी मतिलबु चांहि। ऐं तंहिंखां पोइ पाण पढ़ंदासीं चाइनीज़ जो वर्ड आहे मियन बाओ। मियन बाओ मतिलबु इंग्लिश में जो मीनिंग थींदी ब्रेड ऐं सिंधी में जी मीनिंग थींदी मानी या ब्रेड। उन खां पोइ आहे चाइनीज़ जो वर्ड चीदान। चीदान मतिलबु एग या सिंधी में जी मीनिंग थींदी आनू या पाण अंडो चऊं या बेदो चऊं, चीदान। उन खां पोइ आहे चाइनीज़ जो वर्ड पिंगोंग। पिंगो। पिंगो मतिलबु इन में इंग्लिश जो मीनिंग थींदी एप्पल ऐं सिंधी मीनिंग थींदी सूफ़। उन खां पोइ आहे चाइनीज़ जो वर्ड शियांग चियाओ। शियांग चियाओ मतिलबु बनाना, इन जो सिंधी मीनिंग थींदी केलो। शियांग चियाओ बनाना केलो। उन खां पोइ चाइनीज़ जो वर्ड आहे खाफ़े। खाफ़े मतिलबु सिंधी में जी मीनिंग थींदी कॉफ़ी काफ़ी। उन खां पोइ आहे चाइनीज़ जो वर्ड आहे न्यूनाए। न्यूनाए मतिलबु इन जो इंग्लिश मीनिंग थींदी मिल्क ऐं सिंधी में जो मीनिंग थींदी खीर न्यूनाए। उन खां पोइ आहे चाइनीज़ जो वर्ड मीफ़ान मतिलबु चांवर राइस। मीफ़ान मतिलबु राइस या चांवर। उन खां पोइ आहे चाइनीज़ जो वर्ड मियन थियाओ। मियन थियाओ मतिलबु नूडल्स। नूडल्स जेके हूंदा आहिनि उनखे चाइनीज़ में चवंदा आहिनि मियन थियाओ। त तव्हां अॼु जेको लेसन सिखिया आहियो फूड एंड ड्रिंक्स खाधे पीते जूं शयूं जेको तव्हां चाइनीज़ में सिखी विया आहियो, उमेद आहे त तव्हां घणो कुझु सिखी विया हूंदा। त वधीक सिखण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा। तव्हांजी महिरबानी। मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। शुक्रिया।